सुञाणप बदिलाए पुलिस जे नज़रुनि खां ओझल हुआ, पर तलाश ऐं उन्हनि खे बायोमेट्रिक ज़रिए वाइको करे खेनि गिरफ़्तार करायो। 400 खां वधीक लाशनि जी सुञाणप तलाश ऐप ज़रिए कई वई, जिन में सड़ियल ऐं लावारिस लाश पिणु शामिल आहिनि, जंहिंजी सुञाणप जो हिकु वॾो ॾुखियो मरहलो हूंदो आहे, पर हू हाणे हिन डिवाइस ज़रिए आसान सां हल थी वञे थो। तलाश ऐप में किसी भी शख्स को सर्च करने के लिए हम सबसे पहले सस्पेक्ट पे क्लिक करते हैं। ठीक। तो सस्पेक्ट पे क्लिक करने के बाद हमें उसे जो उसका मोबाइल CNIC नंबर है उसको जब हम इनपुट करते हैं तो मैं एक CNIC नंबर इनपुट करता हूँ। अच्छा ठीक है, CNIC नंबर डालने के बाद जिस डेटाबेस से हम सर्च करना चाहते हैं उनको हम सेलेक्ट करेंगे, CRO, PSRMS, ड्राइविंग लाइसेंस, टेनेंट एम्प्लॉय रजिस्ट्रेशन, CTEC, CFMS एंड होटल लाइन। उसके बाद हम सर्च लॉन्च करते हैं, सर्च लॉन्च से हमारी फिर स्टार्ट हो जाती है। फिर जिस डेटाबेस में भी रिकॉर्ड मौजूद होगा वहाँ से रिकॉर्ड आ जाएगा। आपका ड्राइविंग लाइसेंस का रिकॉर्ड यहाँ पर हमारे पास रिफ्लेक्ट करके ड्राइविंग लाइसेंस बना हुआ, हम इसको क्लिक करते हैं तो डिटेल आ जाती है। ड्राइविंग लाइसेंस का डेटा आपका बना हुआ था वो एक जाता है। आपका होटल लाइन में आपने अगर होटल में स्टे किया तो होटल का डेटा आपका आ गया। अच्छा तो मेरा आ गया है। जी सर, आपके दो रिकॉर्ड आपके आ गए। कौन कौन सा जी कौन कौन सा सर इसमें आया एट सुपर मुस्तफा मेडिकल स्टोर, होटल का एड्रेस है VIP गेस्ट हाउस। अच्छा सर ये रिकॉर्ड आपका आ गया। और इसमें सर आपने चेक इन कब किया था, चेकआउट कब किया था, वो डिटेल आ गई इसके अंदर। आपका CNIC नंबर, कॉन्टेक्ट नंबर वो इसके अंदर मेंशन हो गया सर। उसके साथ आपके साथ टोटल कितने थे, तो टोटल 3 पर्सन आपके इसमें थर्ड लास्ट अगर आप देखेंगे तो वो है, जिसमें चाइल्ड एंड फीमेल को। ठीक ये रिकॉर्ड आ गया सर। से ड्राइविंग लाइसेंस का आपका रिकॉर्ड फाउंड हुआ है सर। ड्राइविंग लाइसेंस जो आपने बनवाया होगा सर उसकी डिटेल आ गई, नाम आ गया सर, फादर नेम, CNIC नंबर, लाइसेंस नंबर, ड्राइविंग लाइसेंस का वो सर उसमें सब ब्रांच आ गया। सेम सर ये हमारा 2 रिकॉर्ड सर्च हुए थे, बाकी सर क्राइम रिकॉर्ड कोई नहीं आया हमारा। CRO नॉट रिकॉर्ड फाउंड, FIR नो रिकॉर्ड फाउंड, टेनेंट एम्प्लॉयजेशन हमने कभी नहीं करवाया तो टेनेंट से भी नो रिकॉर्ड फाउंड, CFMS कोड का जो सॉफ्टवेयर है उसमें भी सर नो रिकॉर्ड फाउंड। अच्छा इसमें मुझे ये बताएं, अगर किसी का क्राइम रिकॉर्ड हो तो वो आ सकता है कहाँ पे? जी सर, जब क्राइम रिकॉर्ड आता है तो जिस तरीके से शो डिटेल यहाँ पे ड्राइविंग लाइसेंस आ रही है, जिस तरह से होटल IP आ रही है, इसी तरीके से सर CRO का अगर रिकॉर्ड आता है या PSRMS में आता है, हम क्लिक करते हैं तो शो डिटेल पे पूरा क्राइम रिकॉर्ड मेंशन शो हो जाता है हमें। तो उसके बाद उसमें हमें फिर बताना होता है उस शख्स का स्टेटस क्या है। जो क्राइम रिकॉर्ड हमें मिल गया उसमें वो किसी न किसी स्टेटस पे होगा, या तो ऑन बेल होगा या कन्विक्टेड होगा या एक्विटेड होगा करके जा रही है इस गाड़ी को, वो सरकार आ जाएगा। जी सर, ब्लैक लिस्टेड कीकर किसी भी FIR में या किसी भी क्राइम में अगर गाड़ी इन्वॉल्व होगी और वो किसी पुलिस के किसी भी डेटाबेस में अगर एग्जिस्ट करती होगी तो हम यहाँ से इंडियन नंबर, चेचिस नंबर और रजिस्ट्रेशन नंबर से सर्च कर सकते हैं। अच्छा उसके बाद सर इसमें हमारे पास नादरा वेरिफिकेशन मौजूद है। किसी भी शख्स का अगर हम नादरा का रिकॉर्ड चेक करना चाहते हैं तो हम नादरा के रिकॉर्ड भी सर्च कर सकते हैं। नादरा वेरी से जब हम खोलेंगे तो CNIC नंबर डालकर जब एंटर करेंगे तो हमारे पास नादरा का रिकॉर्ड है। अच्छा ये नादरा रिकॉर्ड जी सर, नादरा रिकॉर्ड इसमें पूरे वो फैमिलिटी वगैरह नहीं सर, फैमिलिटी इसमें शामिल नहीं, सिर्फ नादरा वेरी से। किसी भी शख्स का अगर हमें फोटो कॉपी मिलती है हम उसको वेरीफाई करना चाहते हैं कि मतलब जो भी आपके नाम पे सिमें हैं जितनी भी चल रही हैं उनकी पूरी डिटेल आ जाएगी। पूरी डिटेल आ जाती है। उसको क्या कौन सा फंक्शन बता रहे थे, क्या नाम? सब्सक्राइबर इन्फॉर्मेशन। सब्सक्राइबर इंफॉर्मेशन। ठीक, तो उसमें क्या आती है नंबर? सर बिल्कुल आपका CNIC मैंने यूज किया, इसमें सर्च किया सर, आपके नंबर नाम पर जो सिमें चल रही हैं जिसमें सर एक मोबाइल नंबर है मोबाइल लिंक का 0306 का है, सेकंड भी सर मोबाइल लिंक है 0306 का, लास्ट में 677 है सर, थर्ड है 0332 का नंबर है यूफोन का। उसके बाद सर अगेन यूफोन है जिसमें लास्ट में 24 नंबर आपका आ रहा है सर। एक नंबर आपका सर यूफोन का है जिसमें लास्ट में 333 आ रहा है। एक नंबर आपका सर अगेन यूफोन का है जिसमें लास्ट में 24 आ रहा है। फिर एक सर जोन का नंबर चल रहा है जिसमें 811 है लास्ट में। फिर एक और जोन है जिसमें 95 है, जो PO जब सोल्डर हमारे पास रिकॉर्ड मेंटेन होता है जो रूपों से हम सुनिए के ठीक है मफरूर। कुछ अक्सर जब भी हम डेटा सर्च करना चाहते हैं तलाश डिवाइस में तो हमारे पास वांटेड क्रिमिनल का ऑप्शन है बहुत आते हैं, जिसमें हम CNIC नंबर से सर्च कर सकते हैं, नाम से कर सकते हैं, वल्दियत से कर सकते हैं, FIR नंबर से और साल के ईयर से। तो अगर होगा तो आ जाएगा, नहीं होगा तो नो रिकॉर्ड होगा। अच्छा अगर एक्सकाउंट में होगा तो आ जाएगा, पूरी डिटेल्स आ जाएगी। कुछ चीज हमारे पास इंटरफेस इस तरह से शो होता है जिसमें हमारे पास सस्पेक्ट है। सस्पेक्ट में अगर हम क्लिक करते हैं तो उसमें मल्टीपल डेटाबेसेस के साथ वेरिफिकेशन मौजूद है। ठीक है, जिसमें हमारा क्राइम रिकॉर्ड से भी रहती है, ड्राइविंग लाइसेंस से भी है, टेनेंट एम्प्लॉय रजिस्ट्रेशन से भी है और होटल आइटम इन्फॉर्मेशन से। उसके बाद सर नेक्स्ट समझाते हैं CRI। तो उसके अंदर जैसे होते हैं जिनका हमारे पास शनाख्ती कार्ड नंबर मौजूद नहीं होता तो हम उनको थ्रू बायोमेट्रिक सर्च करते हैं। अच्छा जब बायोमेट्रिक अगर हम लगाते हैं और हमने सिलेक्ट किया, ये सिलेक्ट किया, जी सर सिलेक्ट किया, मैं यहाँ हूँ। सर आप फिंगरप्रिंट पे
फिंगरप्रिंट के बाद सर उसको करेंगे स्टार्ट मैचिंग, तो आपको कोई रिकॉर्ड होगा तो मेंशन होगा। अच्छा, विदाउट माय एनएस नंबर। जी सर, डिस्प्ले शो नहीं हो रहा थी रिकॉर्ड नहीं सर, नो रिकॉर्ड। अगर रिकॉर्ड होगा तो ये हमारे पास आ जाएगा। तकरीबन 7 लाख से ऊपर है हमारे पास, और हर क्रिमिनल की 10 फिंगरप्रिंट्स है, मल्टीप्लाई बाय 10 7। अच्छा, उस डेटाबेस से ये वेरीफाई करके लाके बताया कि जी कोई रिकॉर्ड नहीं। सर एक्साइज वेरिफिकेशन पे भी सेम हम सर्च कर सकते हैं थ्रू CNIC, रजिस्ट्रेशन नंबर, इंजन नंबर, चेकिंग नंबर, रिकॉर्ड सर्च। हाँ आप सकते हैं। ये मेरा नंबर है गया। अच्छा, जिसके ये NIC डाल दिएगी, इसके NIC पे कितनी गाड़ियां हैं? ही डिवाइस ॾिठो वञे त हिकिड़ो गुड वर्क या वेलफेयर जो बि असां जॾहिं कमु कयूं था त असां वटि जेके अनआइडेंटिफाइड डेड बॉडीज़ जॾहिं मिलंदियूं त उहे मॉर्चरीज़ में वेंदियूं ऐं आइडेंटिफाई न थींदियूं त उन्हनि ते टैगिंग थी करे हू पंहिंजे वारिसनि खे न मिली सघंदियूं। हिन डिवाइस में फीचर इहो आहे त ही नादरा सां फिंगरप्रिंट जे थ्रू अटैच आहे ऐं असां हिन वक़्तु ताईं 400 खां मथे अनआइडेंटिफाइड डेड बॉडीज़ जेके लावारिस जेके डेड बॉडीज़ आहिनि उन्हनि खे आइडेंटिफाई करे ऐं उन्हनि जी आइडेंटिटी असां मुतलका जेके बि रिक्वायर्ड आहिनि उन्हनि खे ॾेई बि चुका आहियूं। त हीअ डिवाइस न सिर्फ़ु इन कम जे लाइ आहिनि त तव्हांजे चेक हुननि जे लाइ हिन डिवाइस को मल्टीपर्पज़ करे सघो था। तव्हां हिन खे ऑफलाइन इन्वेस्टिगेशन में यूज़ करे सघो था। हिन डिवाइस खे तव्हां कि चेक पोस्ट ते अगरि ॾियो था त उन में हू हिकिड़े पर्सन जी उन ई वक़्त में सभिनी डेटा मां तव्हांजी वेरिफिकेशन करे उते ई ॿुधाए सघे थी त ही तव्हांखे वॉन्टेड आहे या न आहे, ताकी पब्लिक जी कन्वीनियंस खे बि ॾिठो वञे, उन्हनि खे इनकन्वीनियंस न हुजे त पुलिस स्टेशन वठी वञनि ऐं उते कुझु कलाक या ॾींहं लॻी वञनि ऐं हुन माण्हू जी वेरिफिकेशन थिए ऐं कंहिंजे लाइ तकलीफ़ जो बाहिस थिए। त ही तमामु बहितरीन क़िस्म जी सहूलियत आहे जेके असांजे पुलिस ऑफिसर्स खे मौजूदु आहे। हींअर जेके बि असांजा पुलिस जा इनकाउंटर्स थियनि था ऐं असांजा कोई हाई प्रोफाइल केसिस बि थिया आहिनि जेके इनकाउंटर्स में कोई अगरि असांजो इंजर्ड थिए थो या कोई मारिजी वञे थो त ही डिवाइस उन ई वक़्तु उनजो क्राइम रिकॉर्ड बि प्रीवियस क्राइम रिकॉर्ड बि अची थो वञे त ही इन खां पहिरियों केतिरा दफ़ा अरेस्ट थी चुको आहे ऐं अहिड़ा असांजा इलाही सारा वाक़ियात थिया आहिनि जंहिंमें एलाइन थियो त ही इनोसेंट तव्हां मारे छॾियो ऐं असां जॾहिं हुननि जो वेरीफाई कयो त उहो हुनजो ऑलरेडी प्रीवियस तव्हांजा स्ट्रीट क्राइम जा रिकॉर्ड्स अची वञनि था इमीडिएटली ऐं न सिर्फ़ु क्राइम अची थो वञे पर अगरि उनजो क्राइम न आहे त उनजी शनाख़्त जेका आहे नादरा जे थ्रू हिन ई डिवाइस जे थ्रू असां करे वठूं था, जंहिंमें असांजा कराची स्टॉक एक्सचेंज KPO जेके अटैक थिया इन्हनि में बि जेके थ्रू आउट सॼे पाकिस्तान जो जेको नेशनल डेटाबेस आहे उहो असां वटि वेरीफाई थी करे उन्हनि जी असां वेरिफिकेशन्स कयूं आहिनि। ही डिवाइस टिने सन में विरहायल आहे जंहिंमें मथां जो हिसो बायोमेट्रिक लाइ विच में डिस्प्ले यानी टैबलेट या मोबाइल जी वॾी स्क्रीन लॻल हुजे थी। टियों हिसो मुख्य मशीन जो आहे जंहिंजी टेक्नोलॉजी सां मुख़्तलिफ़ इदारनि जी वेबसाइट सां लिंक हुजे थी। सिंध पुलिस खे उहो पिणु एजाज़ हासिल आहे त हिन ऐप खे किथां पैसनि ते डिज़ाइन या डेवलप कराए ख़रीद नाहे कयो वियो, पर ही डिवाइस ऐं ऐप सिंध पुलिस जे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में कमु कंदड़ मुलाज़िमनि ख़ुदि ई यानी पाण ठाही आहे। ही हिकिड़ो सम्झो त असांजो आइकॉनिक इनिशिएटिव आहे IG साहब जो, सिंध पुलिस जो। ये असांजे लाइ हिकिड़ो फ़ख्र जो बि मक़ाम आहे त असां अहिड़ी शइ हिकिड़ी इन हाउस या असांजे पंहिंजे डेवलपर्स हिननि में जेके असां वर्क करे ही हिकिड़ी डिवाइस फैसिलिटेशन आहे, इहा असां ॿियनि इदारनि खे बि इन्हनि खां बेनिफिट वठनि पिया ऐं उन्हनि पंहिंजे इदारनि में पंहिंजे जेके एंट्री लेवल ते असांजे जो एयरफोर्स जहिड़े इदारा आहिनि इन्हनि वटि असांजी ही डिवाइसिस बि इंस्टॉल्ड आहिनि पूरे पाकिस्तान में, जेके हू हिन खे इस्तेमालु बि कनि था ऐं ॿिया इदारा बि हिननि खे इस्तेमालु कनि था जेके पाकिस्तान लेवल ते कनि था। अच्छा, हिन डिवाइस में बेनिफिट वर्जन 2 में असांखे अचण वारो आहे जेको न सिर्फ़ु सिंध जो डेटा बल्कि ॿिया बि डेटा जेके असांजा ॿिया प्रोविंसेस जो डेटा जेको असां सां लिंक आहे, जंहिंमें व्हीकल्स जो डेटा आहे, एक्साइज़ एंड टैक्सेशन जा डेटा आहिनि, उन सां गॾो गॾु तव्हांजो क्रिमिनल डेटा आहे ऐं FIR जो डेटा आहे, वॉन्टेड जो डेटा आहे, POs एंड एब्सकॉन्डर जो डेटा आहे, उहो असांजो हिकिड़े तरह सां पूरे पाकिस्तान जो हिन डिवाइस में एक्सेसिबिलिटी ही डिवाइस न कि सिंध जे लाइ कारआमद थींदी बल्कि ही असांजे ॿियनि प्रोविंसेस ऐं ॿियनि इदारनि जे लाइ बि इलाही बेनिफिशियल थी सघे थी। ही बि हिकिड़ी असांजे लाइ प्राउड मोमेंट आहे त हिन में असांखे
असांजी पंहिंजी इन हाउस टीम हिन खे डिवाइस खे जेको असेंबल बि असांजी डिज़ाइन पंहिंजी आहे ऐं उन खां अलावा हिन सां जेको सॉफ्टवेयर हिन में डेवलप थियो आहे उहो बि असांजो पंहिंजो आहे। हिन में कंहिं थर्ड पार्टी जी असां एक्सपर्टीज़ जी कोई इन में इन्वॉल्वमेंट न आहे। ये असांजी पंहिंजी एक्सपर्ट असांजी टीम जेको आहे हिनखे इस्टेब्लिश इन में डेटा खे बि इंटीग्रेट कयो आहे ऐं सॉफ्टवेयर डेवलप बि कयो आहे हिन जो। अगरि ॾिठो वञे त सॉफ्टवेयर असांजो फ्री ऑफ कॉस्ट आहे, सिंध पुलिस जी पंहिंजी डेवलपमेंट आहे ऐं ही असांजी डिवाइस सिर्फ़ु कॉस्ट करे थी। उहा बि डिवाइस कॉस्ट असांजी कस्टमाइज़ आहे जेका अगरि असां का ब्रांडेड डिवाइस वठूं त उनजी अधु कॉस्ट ते आहे। हिन वक़्तु पूरे सूबे में हलंदड़ केसनि जी जांच लाइ तलाश ऐप खे तमामु वॾी सहूलियत तौरु इस्तेमालु कयो पियो वञे। तलाश ऐप जे 655 डिवाइसिस खे हिन वक़्तु ताईं एक्टिव कयो वियो आहे, जंहिंजी मदद सां ॾोहरनि जी ॻोल्हा कई पई वञे। कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में पुलिस जी नाकाबंदी हुजे या वरी किथे लॻल छापो हुजे, तलाश ऐप डिवाइस उन जो आम हिसो हुजे थी। नज़रा समेत कंहिं बि इदारे में रिकॉर्ड न रखंदड़ ॾोहरनि खे बि तलाश ऐप ज़रिए सोगो कयो वञे थो, जंहिंजो मिसाल कराची में गैर क़ानूनी तौरु तरसियल अफ़गान जो मिले थो, जेके शहर में फुरलट समेत मुग़ल अॻवान घरनि में धाड़नि ऐं ज़मीनुनि ते कब्ज़ा करण समेत संगीन ॾोहनि में मुलविस आहिनि, पर उनजो को बि रिकॉर्ड न हुजण करे जल्द सोगनायन थी सघंदा। असल में ही जेका डिवाइस आहे हिन ते पंहिंजा यूनिक कोड ॾिनल आहिनि। मीन्स के हर T219 मतलब ही तलाश 219 नंबर डिवाइस आहे। ही जेॾी महिल इशू थींदी आहे त जंहिंखे इशू थींदी आहे उनखे वेरीफाई कयो वेंदो आहे त ही ऑफिसर असांजो पुलिस ऑफिसर ई आहिनि, नॉमिनेट थींदा आहिनि पंहिंजे ऑफिस खां ऐं ऑथोराइज़्ड हूंदा आहिनि हिन डिवाइस जे यूज़र जे लाइ ऐं उन्हनि जा असां बायोमेट्रिक्स सां यूज़र्स क्रिएट कंदा आहियूं ऐं हर डिवाइस पंहिंजे IMEI नंबर सां पंहिंजी लोकेशन सां पंहिंजे बायोमेट्रिक्स सां लॉग्ड आहे। अगरि तव्हां T219 खे ॾिसंदव त हींअर तव्हां वटि T219 कंहिंखे इशू थियल आहे, यूज़र्स कहिड़ा आहिनि, कहिड़ो यूज़र केतिरो यूज़ करे थो, उहो सॼो लॉग असां डैशबोर्ड ते मॉनिटर करे सघूं था। जी ही डैशबोर्ड जी ही IG ऑफिस जो जेको डैशबोर्ड आहे इन वटि सॼे सिंध जो एक्सेस आहे। असां हर डिवाइस खे एक्सेस हिन जो व्यू करे सघूं था। अहिड़ी रीति असांजा जेके SSPs आहिनि, जेके मेन ऑफिसर्स आहिनि, उन्हनि सभिनी खे उन्हनि जे डिवाइसिस जो डैशबोर्ड अवेलेबल आहे त हू पंहिंजे डिवाइसिस खे मॉनिटर करे सघनि था, पंहिंजे यूज़र्स खे मॉनिटर करे सघनि था ऐं पंहिंजे जेके अलर्ट्स आहिनि उन्हनि खे ॾिसी सघनि था। हींअर ताईं असांजा 59 यूज़र्स डैशबोर्ड आहिनि, जंहिंमां 46 यूज़र्स जेके असांजा आहिनि ही इंक्रीज़ भी थींदा वञनि था ऐं जेतिरी एक्सपेंशन थिए थी ओतिरा ही असांजा मॉनिटरिंग जा यूज़र भी वधीक आहिनि। डिस्ट्रिक्ट जो SSPs आहिनि डिस्ट्रिक्ट जी जी बिल्कुलु, छाकाणि हू पंहिंजे डिस्ट्रिक्ट जे यूज़र्स खे ई ॾिसे थो, उन्हनि जी परफॉर्मेंस ॾिसे थो ऐं उन्हनि जे यूज़र्स खे ॾिसे थो। छा साइन अप करण जो अथव डिवाइसिस न, ही डिवाइसिस जी बिकॉज़ ही डिवाइस पंहिंजे पाण में इलाही सेंसिटिव डेटा, इलाही एक्सेसिबिलिटी आहे जंहिंमें असां वेरिफिकेशन्स आहिनि, नादरा वेरिफिकेशन्स आहिनि, एक्साइज़ वेरिफिकेशन्स आहिनि, क्राइम डेटा वेरिफिकेशन आहे, घणे क़दर इलाही सारो पर्सनल डेटा आहे, ड्राइविंग लाइसेंस जो डेटा आहे, जेको कंहिंजो पर्सनल इलाही सारा डेटा बेसिस आहिनि जेके असां जेके इन्वेस्टिगेशन पर्पज़ में यूज़ थी सघनि था ऐं ही डिवाइसिस इशू करण ऐं जेके यूज़र जी ऑथेंटिकेशन उहा हेडक्वार्टर कंदो आहे, पर उन्हनि जी रिकमेंडेशन्स जेके आहिनि उहे SSPs कंदा आहिनि, कहिड़े ऑफिसर खे हिन जो एक्सेस ॾिनो वञे। असांखे उन्हनि जी बिल्कुलु बायोमेट्रिक लॉगिन सां गॾु उन्हनि जी एंट्रीज़ जेके यूज़र्स आहिनि उहे असां क्रिएट कंदा आहियूं ऐं जेके यूज़र्स आहिनि, जेके हींअर ताईं असां इशू करे चुका आहियूं यूज़र्स, उन्हनि सभिनी जी मॉनिटरिंग बैक ऑफिस डैशबोर्ड में आहे। इन्हनि जा सॼा कंट्रोल्स बैक ऑफिस मॉनिटरिंग में असां इन्हनि खे कयूं था। असांजा यूज़र्स जेके टोटल केतिरा आहिनि, एक्टिव यूज़र केतिरा आहिनि ऐं असां जिन यूज़र्स खे ब्लॉक कंदा आहियूं उहे बि यूज़र्स जेके वंस आया हुजनि या उहे ट्रांसफर थी विया हुजनि या कंहिं एक्टिविटी या उनखे असां जॾहिं ब्लॉक कयूं था हुन डिवाइस ते त पोइ उहे असां वटि ब्लॉक यूज़र असां वटि सॼो रिकॉर्ड अचे थो। हिन में जेके असांजा मॉनिटरिंग यूज़र बि आहिनि, उन खां अलावा हींअर ताईं 650 खां मथे 656 डिवाइसिस आहिनि जेके असांजूं रेगुलर बेसिस ते डिमांड बेस असां हिनखे इंक्रीज़ बि कयूं था। We started with 100 devices in field and alhamdulillah within a year and so and these devices are at 656 devices. न सिर्फ़ असांजे पुलिस डिपार्टमेंट पर अदर डिपार्टमेंट्स जेके आहिनि उहे बि हिन मां बेनिफिट वठनि था, पंहिंजी ऑफिसिस जी सिक्योरिटी ऐं कोई अहिड़ी इम्पोर्टेंट इंस्टॉलेशन आहिनि उन्हनि जी सिक्योरिटी जे लाइ बि इहे डिवाइसिस इशू असां हिननि खे एक्सेस ॾिनो आहे
ऐं इहा असांजे लाइ हिकिड़ो प्राउड मूवमेंट आहे त सिंध पुलिस जी हिकिड़ी डिवाइस जेका असां डेवलप कई आहे उहो बेनिफिट असांजो न सिर्फ़ु सिंध पुलिस पर ॿिया डिपार्टमेंट बि असांजे हिन डिवाइस मां पंहिंजो पाण खे सिक्योर कनि था ऐं हिन मां बेनिफिट वठनि था। इन डिवाइसिस जी कुझु सिक्योरिटी जेके तव्हां डिस्कस कयूं हुन जी सिक्योरिटी आहे त ही डिवाइस 3 फैक्टर ऑथेंटिकेशन सां IMEI नंबर सां बाइंडेड आहे। तव्हांजी डिवाइस तव्हांजी फिंगरप्रिंट लॉगिन आहे तव्हांजी डिवाइस जो ऐं उन खां अलावा यूज़र पासवर्ड सां गॾु आहे। अच्छा, हिन में हाणे डैशबोर्ड में असां हींअर ताईं जेके बि डिस्पोजल्स आहिनि इन तलाश डिवाइस में अगरि को अलर्ट जनरेट थिए थो त असांजी उहो डिवाइस में तव्हांजो उहो अलर्ट जनरेट थी वेंदो आहे। उहो अलर्ट जनरेट थी वेंदो आहे ऐं ही जेके अलर्ट असांजा अचनि था जेके तलाश में उन्हनि जो ही डिस्पोजल्स असांखे विझणो पवंदो आहे त अगरि कोई क्रिमिनल अलर्ट थिए थो त उन जेका डिवाइस जो यूज़र आहे या डिवाइस जो ऑफिसर आहे उन ते ही लाज़िम आहे त उहो हिन जी डिस्पोजल ॾींदो त छा हू स्कैन करे क्लियर करे छॾियो या हुन कोई पंहिंजी क्लियर डॉक्यूमेंट्स पंहिंजा वेरीफाई कराए छॾिया या उनखे पुलिस स्टेशन जे हवाले कयो वियो या अरेस्ट कयो वियो उहो सॼो हिन में डिस्पोजल तव्हां विझो था। इन में कोई अहिड़ो डिस्पोजल अगरि रहिजी वञे थो त उहो पेंडिंग डिस्पोजल्स खे असां हितां खां बि मॉनिटर कयूं था ऐं असां कोशिशि कंदा आहियूं इहे डिस्पोजल्स जेके आहिनि इहे निल हुजनि बिकॉज़ अगरि को अलर्ट आयो आहे त उन ते छा एक्शन थियो आहे उहो हिन में तव्हां विझी सघो था। उहो 43,000 असां वटि अलर्ट्स जनरेट थी चुका आहिनि जिन मां 42,876 जो हिननि डिस्पोजल्स विझी चुका आहिनि। 734 अहिड़ा जिन जा डिस्पोजल्स पेंडिंग आहिनि जेके 600 डिवाइसिस आहिनि त अगरि एवरेज कयूं था त कंहिं डिवाइस जो 1-2 पेंडिंग आहे पर इहे बि तव्हांजा असां अगरि ही घणा लॉन्ग पेंडिंग हूंदा आहिनि हिकु ॾींहं खां मथे त ही असां उन्हनि खे अलर्ट जनरेट थींदो आहे हिनखे जी जी बिल्कुलु हर डिवाइस ते टाइटल आहे हर डिवाइस पंहिंजे नंबर सां गॾु आहे हर डिवाइस जो हिकिड़ो यूनिक कोड आहे ऐं जेको बि डिस्पोजल आहे उहो यूज़र सां बि आहे। इट मीन्स त हिकिड़े डिवाइस जा अगरि 3 यूज़र आहिनि त इहो ख़बर पवंदो त ही जेको अलर्ट आहे ही कहिड़े यूज़र कहिड़े वक़्तु ऐं कहिड़ी जॻह ते थियो आहे। इवन हुन जी GPS लोकेशन बि अचे थी जेका असां डैशबोर्ड ते मैप ते मॉनिटर बि करे सघूं था। ही तलाश पुरनि ॾोहारनि जा बायोमेट्रिक ऐं चेहरे जी सुञाणप सां संदन ॾोहनि जो रिकॉर्ड रखे थी जंहिंमें सुञाणप कार्ड नंबर दाख़िल करण खां सवाइ बायोमेट्रिक ज़रिए गिरफ़्तार कयो वेंदो आहे। अहिड़ी तरह तलाश ऐप हिकु जदीद दौर जी उहा डिवाइस आहे जंहिंसां न सिर्फ़ु कंहिं ॾोहारी पर कंहिं गाॾी या कंहिं आम शहरी समेत करेक्टर ऐं क्लियरेंस जी जांच जी सहूलियत बि फौरी मिली सघे थी। जन कमनि लाइ केतिरा ई मुलाज़िम रखणा पवंदा आहिनि। सिंध पुलिस खाते जो रिकॉर्ड डिजिटल थियण में बि तलाश ऐप जो वॾो किरदारु आहे। हर डिजिटल रिकॉर्ड तलाश ऐप ते लाइव अचे थो जंहिंसां न सिर्फ़ु कंहिं थाणे या ज़िले जी FIR जी रजिस्ट्रेशन जी ख़बर पवे थी पर उन केस जी हर अदालत वारे ॿुधणी जो स्टेटस पिणु मिले थो। हिन ऐप ते उहा पिणु ख़बर पवंदी त केस में जांच ऑफिसर केतिरो कमु कयो आहे। संदसि कारकर्दगी ते ही डिवाइस ख़ुदकार यानी ऑटो रिमार्क्स ॾिए थी। सिंध पुलिस जी IT डिपार्टमेंट जी PD मुताबिक़ तलाश ऐप जी सहूलियत न सिर्फ़ु पुलिस पर एक्साइज इंटेलिजेंस ब्यूरो ऐं मुल्क जा ॿिया सिक्योरिटी इदारा बि हासिल करे रहिया आहिनि। प्रोजेक्ट डायरेक्टर तबस्सुम अब्बासी ॿुधायो त पुलिस में सभ खां वधीक केस कहिड़े थाणे ते दाख़िल थियनि था या वरी अॼु जे ॾियारे में केतिरियूं FIR दाख़िल थियूं आहिनि ऐं अॼु किथे वधीक क्राइम थियो आहे ही डैशबोर्ड ज़रिए सॼी ॼाण हिकु क्लिक ते मिली सघे थी। तलाश ऐप असां अक्टूबर 2022 में असांजो जो फर्स्ट वर्जन लॉन्च कयो ऐं असांजे मौजूदा IG साहब जी विजन बि हुयो त असांजी इन्वेस्टिगेशन ऑफिसर्स ऐं जेके इन्वेस्टिगेशन आहे उनखे कीअं मज़ीद इम्प्रूव कयो वञे उन्हनि जी फैसिलिटेशन कई वञे। तलाश ऐप जेका हिकिड़ी डिवाइस जे तौर ते असां जेके डेवलप कई आहे इनखे असां इन हाउस डिज़ाइन कयो सिंध पुलिस जी पंहिंजी टीम हुनजे मां एटलीस्ट 1 सॼो साल लॻो असांखे इन लोकल डिवाइस खे असेंबल करण जे लाइ ऐं इहे डिवाइस असां अक्टूबर 2022 में लॉन्च कई। उन वक़्तु असां जेके डिवाइसिस लॉन्च कयूं उहे स्टार्ट कयूं फ्रॉम 1 डिवाइस फ्रॉम ईच डिस्ट्रिक्ट ऐं उन खां पोइ इहे डिवाइसिस पंहिंजी फंक्शनैलिटी में वधंदे हींअर 650 खां मथे डिवाइसिस आहिनि जेके हींअर असांजी फंक्शनल आहिनि। अल्हम्दुलिल्लाह 2 सालनि जे वक़्त में हिन डिवाइस न सिर्फ़ु परफॉर्म कयो आहे पर हिन डिवाइस जेको आहे सो असां हिन जी जेका बेनिफिट्स आहिनि उन बेनिफिट सां असां डिफरेंट डिपार्टमेंट्स ऐं ॿियनि डिपार्टमेंट्स खे बि असां फैसिलिटेट कयो आहे ऐं हिन मां बेनिफिट वरितो वियो आहे। डिफरेंट अहिड़ी इंस्टॉलेशन आहिनि जिथे सिक्योरिटी इलाही इम्पॉर्टेंट हूंदी आहे उते असांजी डिवाइसिस ॿियनि डिवाइसिस सां गॾु
इंस्टॉल थी करे ही असांजे लाइ हिकिड़ो प्राउड मोमेंट आहे सिंध पुलिस जे लाइ ही डिवाइस फंक्शनल आहिनि हिन डिवाइस जे थ्रू असां जेके आहिनि 260 प्लस एब्सकॉन्डर्स खे अरेस्ट करे चुका आहियूं ऐं हिन में लाइव डेटा असांजो आहे जेको अपडेट थींदो रहे थो डिफरेंट सॉफ्टवेयर्स में एब्सकॉन्डर्स जो असांजे जेके पीओस बि आहिनि उन्हनि जो इन्हनि सां गॾु असांजो हाईकोर्ट जो सिस्टम बि लिंक आहे त जेके डिफरेंट असां वटि अलर्ट्स अचनि था इवन न सिर्फ़ु सम्झा एब्सकॉन्डर्स त पीओस इन सां गॾोगॾु असांजा क्रिमिनल वॉन्टेड बि जेके आहिनि उहे बि असां हिन मां डिवाइस जे थ्रू अरेस्ट कया आहिनि जेके असांजे हींअर थाउज़ेंड्स में नंबर्स आहिनि हिननि जो तलाश ऐप डिवाइस में न सिर्फ़ एफआईआर क्राइम डेटा व्हीकुलर जो एक्साइज डेटा व्हीकुलर जो ब्लैक लिस्टेड डेटा वॉन्टेड जेके व्हीकल्स आहिनि उन्हनि जो डेटा नादरा जो डेटा बेसिस असांजा ॿिया जेके डिफरेंट सॉफ्टवेयर्स आहिनि या जेके असांजा डेटा सेट्स आहिनि उहे सभु हिन में अवेलेबल आहिनि जेके असां हिन मां इन्हनि जी स्कैनिंग रिकॉर्ड जी करे सघूं था कंहिं बि शख़्स जे एनआईसी हुजे तव्हां हुनखे कीअं ट्रेस करे सघो था क्रिमिनल हुजे हिन में ॿ टे फीचर्स मौजूदु आहिनि हिकिड़ो त उहो फीचर आहे त अगरि कंहिं वटि पंहिंजो रिकॉर्ड न आहे फिंगरप्रिंट जे थ्रू असां क्राइम रिकॉर्ड जेके क्रिमिनल आहिनि उन्हनि जो असां विदाउट एनी रिकॉर्ड फिंगरप्रिंट सां रिकॉर्ड कढी सघूं था सेकेंड हिन में जेको CNIC अगरि आहे त CNIC जे थ्रू तव्हां डिफरेंट वेरिफिकेशन हिन मां करे सघो था जंहिंमें क्राइम रिकॉर्ड बि आहे तव्हां ड्राइविंग लाइसेंस जो रिकॉर्ड आहे या उन्हनि जी व्हीकल जो रिकॉर्ड आहे या असांजे जेके ॿिया बि रिकॉर्ड आहिनि उन्हनि जो करेक्टिव वेरिफिकेशन वग़ैरह इन्हनि सभिनी में करे सघूं था उन खां गॾोगॾु अगरि कंहिं वटि शनाख्ती कार्ड बि न आहे ऐं हुनजो क्राइम रिकॉर्ड बि अवेलेबल न आहे बायोमेट्रिक में त पोइ असां वटि नादरा जी कुझु फीचर्स आहिनि जंहिंमें असां फिंगरप्रिंट जे थ्रू उन माण्हू जी आइडेंटिटी बि करे सघूं था त जंहिं सस्पेक्ट खे असां होल्ड कयो आहे हुन वटि कोई रिकॉर्ड न आहे शनाख्ती कार्ड बि न आहे ड्राइविंग लाइसेंस या कोई हुनखे पंहिंजो नंबर बि यादि न आहे त असां बायोमेट्रिक जे थ्रू हुननि खे वेरीफाई कयूं था अगरि हुन मां रिकॉर्ड निकिरी अचे थो त उहो हुननि खे हेल्पफुल थिए थो अगरि उहो रिकॉर्ड न आहे त उहो पोइ वरी असांजी डिफरेंट असां हैंडओवर कंदा आहियूं तलाश डिवाइस जी टीम त हिन खे फर्दर इंटरग्रेट कंदा आहियूं अच्छा कागारी वारदात करने के लिए हुनखे ट्रेस करण जो सिस्टम आहे हिन में बिल्कुलु लाइव डेटा अटैच आहे जंहिंमें CPLC जो बि डेटा आहे ऐं असांजी AVLC जो बि डेटा आहे AVLC असांजी व्हीकुलर क्राइम जेके अगरि व्हीकल्स थेफ्ट थियनि थियूं स्नैच थियनि थियूं ऐं असांजी स्टोलन व्हीकल्स आहिनि उन्हनि जो रिकॉर्ड लाइव जीअं ई अपडेट थिए थो सॉफ्टवेयर में त तलाश डिवाइस में उहो अवेलेबल थी थो वञे ऐं अगरि का तव्हांखे व्हीकल अबंडन मिले थी त एक्साइज जी वेरिफिकेशन मां तव्हां ॾिसी सघो था कि कंहिंजी ऑनरशिप में आहे ऐं तव्हांखे हुनजी डिटेल्स मौजूदु मिली वञे थी अच्छा इन तलाश में छा सिर्फ डेटा मौजूद हुजे थी या जेके डेटा नओं क्राइम थींदो हुजे में वो बि न जी बिल्कुलु ही लाइव वेरिफिकेशन आहे ही हिन में कोई डेटा ऑफलाइन कोई डेटा न आहे अगरि ही डिवाइस तव्हांजी किथे गुम बि थी वञे थी कंहिं यूज़ नथी रहे इन लाइ जो हिन डेटा ही असांजे सेंट्रल सर्वर सां कनेक्टेड आहे ऐं लाइव डेटा आहे अगरि हींअर कोई क्राइम थींदो त उहो हिन तव्हांजी डिवाइस में अवेलेबल थी वेंदो ऐं हू पाण ई अपडेट थी वेंदो अच्छा उनजी का स्पेस फ्री आहे या कंदा आहे लेकिन डेटा न अहिड़ो क़िस्म जो न आहे बिकॉज़ हे पोयां असांजा जेके बि सॉफ्टवेयर्स आहिनि उन्हनि सां लिंक आहिनि त हर सॉफ्टवेयर खे पंहिंजो स्पेस ॾिनल आहे ऐं हिन सां कोई स्पेस जी रिक्वायरमेंट आहे ऐं ही डिवाइस सिर्फ़ु हुननि खे एक्सेस करे थी हिन जी स्पीड ऐं बाक़ी शयूं हुन में मैटर कनि थियूं बाक़ी हिन डिवाइस जे लाइ स्पेस वग़ैरह जो कोई उहो न आहे ऐं इन सां गॾोगॾु असांजा जेके बि हींअर इनिशिएटिव आहिनि जेके ग्रो कनि था डेटा ग्रो करे थो त उन सां गॾोगॾु असां पंहिंजी कैपेसिटी जेका आहे डेटा रिकॉर्ड जी उहा बि इनहांस कयूं था अच्छा हिन जे हैकिंग जे केतिरा चांसिस आहिनि हैक थी सघे थो चोरी थी सघे थो कि पास डेटा आहे बिल्कुलु ही ॾाढो इम्पोर्टेंट तव्हां हिकिड़ो सुवाल कयो ही जेका डिवाइस असांजी आहे अगरि मां तव्हांखे डिवाइस ॾेखारियां त ही डिवाइस असांजी पंहिंजी इन हाउस डेवलप्ड आहे हिन डिवाइस सां फिंगरप्रिंट अथेंटिकेशन आहे यूज़र अथेंटिकेशन आहे ऐं हिन जी डिवाइस जी IMEI यूज़र सां अथेंटिकेशन आहे अगरि ही टे शयूं तव्हां हिन में लॉगिन में सर्वर खे वञनि थियूं त ही सर्वर हिन खे अलाउ करे थो डेटा एक्सेसिबिलिटी अगरि हिन में का बि हिकिड़ी शइ मिसमैच थिए थी अगरि डिवाइस जी IMEI चेंज थी थिए या तव्हांजी फिंगरप्रिंट मैच नथी थिए त तव्हांजे लाइ ही डिवाइस सिंपल हिकिड़ो बॉक्स मशीन आहे
हिन में ॿियो कोई डेटा हुन में न आहे। तंहिंजे करे हिन डिवाइस जी जेका सिक्योरिटी आहे 3 फैक्टर सिक्योरिटी ते असां रखी आहे। त हिन में इन खां अलावा हिन जी बैक ऑफिस जेके यूज़र सिक्योरिटी में आहिनि, त हिननि जे यूज़र जी एक्सेस ते बि असांजे चेक एंड बैलेंस आहिनि। त यूज़र कहिड़ो डेटा एक्सेस करे थो, कंहिं पर्पज़ जे लाइ करे थो, त विदिन असांजे पंहिंजे यूज़र जी सिक्योरिटी खे बि इंश्योर कयूं था। तलाश ऐप जे कामयाब तजर्बे खां पोइ आईजी संत गुलाम नबी मेमण पारां हिन वक़्तु तलाश ऐप जो ॿियो वर्जन यानी तलाश ऐप 2 खे पिणु लॉन्च करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। तलाश ऐप 2 न सिर्फ़ सूबे में पर मुल्क जे हड़नि सूबनि जे इदारनि सां लिंक थियल हूंदी, जंहिं ज़रिए पूरे मुल्क जा इदारा हिन ऐप मां सहूलियत हासिल करे सघनि था। तलाश ऐप बाबति फील्ड पुलिस ऑफिसरनि जो चवणु आहे त हाणे असांखे कंहिं बि जांच में किथे वञिणो पवे थो त तलाश ऐप ज़रिए सेकंडनि में घुर्बल तफ़सील मिली वञनि था। SSB ओभर डॉक्टर फारूक रज़ा मलिक पिणु तलाश ऐप बाबति चयो त हीउ डिवाइस जांच समेत पुलिस खे हर पासे खां वॾी लाभायती आहे। सिंध पुलिस जे सरबराह गुलाम नबी मेमण पारां मुतारफ़ करायल तलाश ऐप में वधीक जदत आणण लाइ तलाश ऐप जे वर्जन 2 खे लॉन्च